नाज़रीन, जलालजी खां भंगू भेण वेंदड़ लिंक रोड इंतिज़ामिया जी बेध्यानी सबब हंधा हंधा टुटल आहे, जंहिं करे रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़ुबैर मरी। जलालजी चौदगी खां वेंदड़ भंगू भेण लिंक रोड ऐं 200 खां वधीक नंढनि वॾनि ॻोठनि खे मिलाईंदड़ ही रोड गुज़िरियल 25 सालनि जे डिघे अरसे खां ज़बून हाली जो शिकार आहे। रोड जी मरमत न थियण करे रोड में वॾा वॾा खॾा पइजी विया, जंहिं करे रहवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां रहवासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त मालिकी कान्हे का, हीअ हालत आहे। ये पाणी बि असां जेके वोट वठी था वञनि उन्हनि उहे ई खाई था वञनि। का शइ हिते आबादी न आहे, को बि कमु न आहे, सूरत जो को बि कमु न आहे। ग़रीब माण्हू कंहिं वञे थो, का शइ मिले कान थी। जेका शइ आहे सा पंहिंजे उहे खाइण में पूरा आहिनि, हर शइ पंहिंजे हेठों करे। रस्तो आहे इहो बि भंगूअ जो 5 मिंट जो पंधु न आहे, जिते कलाक मुनो वठी था वञनि। ग़रीब माण्हू तेल ख़र्च माना कंहिं टाइम जो आहे ड्रथो पियो आहे, त का पोइ वारी हिन जी कान थी थिए रस्ते जी। तंहिंखां पोइ पाणीअ जी लप जी का शइ हीअ आम न आहे। माना हे उजड़ियल मुल्क आहे, माना ईअं ई था सोचनि वॾा माण्हू। उन टेंडर पास भी थी आयो आहे ऐं मथो मंज़ूर भी थी आयो आहे। मथे कागज़नि में इहो ई था ॾेखारनि हे माना थी आहे रोड ठही आहे ऐं तामीर थी वई आहे, हिन जी तामीरात थी वई आहे, हर शइ थी वई आहे। पर हिते तव्हां ॾिसो था ऐं रोड रस्ते जी हालत इहे त कुझु बि कोन्हे थियो। हिकिड़ो कुझु हे वण ई कोन था कटनि, वण ई ॿई पासा मिली आहे न, हिते एक्सीडेंट था थियनि, माण्हू था मरनि, उहो ई कोन था कनि। उहो ई जेके हिन ते बेलदार आहिनि रखियल, उहो ई तव्हां ॾिसंदा त ॼण माना को वॾो मिनिस्टर थो अचे पियो। वोट वठी हलाईंदा आहिनि। हिन रोड खे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि। इहो भॻवल टुटल आहे। केरु न समारोह, केरु बि हिते को नुमाइंदो चूंडियल न सार थो लहे न संभार थो लहे। वोट वठियो पंहिंजे निकिता हलिया था आहिनि। ये ॼमी एॾा थिया, ही रोड ख़राब लॻो पियो आहे ऐं अॼु ताईं कंहिं बि नुमाइंदे का बि सार वग़ैरह कान लधी आहे। जेको अचे थो बसि पंहिंजे खपड़ ताला में पूरो आहे, वोट खटियो वरी अॼु जो अॼु सुभाणे था कमु करायूं, हीअं था कयूं हूअं था कयूं। वॾो टाइम थी वियो आहे, 10-15 साल थी विया अञा इन्हनि खां मथे कागज़नि में ठही वियो आहे, पर पैसा खाई विया आहिनि ठेकेदार आहिनि जेके बि आहिनि वॾा माण्हू। 5 मिंटनि जो कुल पंधु आहे, असांखे वॾो टाइम थो लॻी वञे। हे रोड ठाहिनि था, वॾो ज़ुल्म आहे असां, हे वॾो टाइम अची वियो आहे। 20 साल अची विया आहिनि। ये गाॾियुनि जी इहा हालत आहे, किथे टायर पंचर आहे, किथे छा आहे छा कुझु न आहे। रोड ठहे कोन, रुॻो खॾा लॻा पिया आहिनि। इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर MP MNA ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त रोड जो कमु जल्द खां जल्द करे परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन म्यांदल मरी सां गॾु ज़ुबैर मरी, आवाज़ TV न्यूज़, कोटलालू।